थाना बुलाखान में आल खिदमत फाउंडेशन तरफा बोर्ड मुतासरन आई बरसात मुतासरन की मदद के लिए थाना बुलाखान में इमदादी कैंप कायम कई वही है। इन हवाले से वीडियो लिंक पे मौजूद है शहबाज उमरानी। जी शहबाज जी तंजीम अल खिदमत फाउंडेशन के तरफा बोर्ड मुतासरन है जो बरसात मुतासर गरीब मारवाड़ा सिंध जा उन पूरे मुल्क जा उन्हनि जी मदद के लिए थाने बुलाखान में कैंप कायम कई है। हिते जो सो मानू पहुँची करे इन अल खिदमत फाउंडेशन की कैंप है उते उन्हनि माण्हुनि खे डोनेशन ॾियनि पिया। अचो त उन हवाले सां कैंप ते मौजूद माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जंहिं कैंप तहत असां सुबुह जो शुरू कई आहे अल्हम्दुलिल्लाह ऐं 5 ॾींहं क़ाइमु हूंदी। असां सरहदी वारनि खे बि इहा ई अपील कंदासीं त तव्हां अचो बोर्ड सतह जे माण्हुनि जी इमदाद कयो ऐं उन लाइ मदद कयो। त असां पूरी पाकिस्तान लेवल सां अल खिदमत तहत कमु करे रहिया आहियूं। असां हिते इमदादी कैंप इन करे लॻायो आहे त असीं उहे जेके माण्हू बोर्ड मुतासिर आहिनि जेके वीचारा रोडनि ते आहिनि जिन जो अल्लो थोलो सभु कुझु लुड़ी वियो आहे जिन जो बाक़ी कुझु बि कोन्हे बचो उन जी मदद करे सघूं। त कोहिस्तान जे सभिनी भाइरनि खे असीं अपील था कयूं त उहे पंहिंजे अल्लाह ताला जे ॾिनल रिज़्क़ मां उन्हनि बोर्ड मुतासिर भाइरनि जी मदद कनि। हीउ ॾुखियो वक़्तु आहे, असांजे लाइ बि आज़माइश आहे, असांजे ईमान जी आज़माइश आहे त असीं उन्हनि जी केतिरी मदद था कयूं। पाणीअ खां तंग थी हिते बुलाखान जे रोडनि रस्तनि ते अची पहुता आहिनि ऐं थी सघे थो अञा वधीक माण्हू उन हिते अचनि। मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि खे को बि माना अहिड़ो वसीलो न आहे जो गरीबनि जी का मदद करे सघिजे। इन करे असां अल खिदमत फाउंडेशन खे चयो त उन्हनि चयो त भई तव्हां कैंप लॻायो, असीं बि हिन कैंप में ईंदासीं ऐं उन्हनि जे तरफ़ां को हेल्प करे उन्हनि जी माण्हुनि जी मुतासिर माण्हुनि जे लाइ असां कुझु करियूं। इन करे असां कैंप लॻाई आहे असां सभिनी खे हिमत ॾे त उहो कोस्तान जा माण्हू असांजी मदद कनि। जमात इस्लामी ऐं अल खिदमत फाउंडेशन जे जेके अॻुवान उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो चवणु आहे त समूरे मुल्क में ऐं ख़ासि करे सिंध ऐं बलूचिस्तान में जेका बरसाति ऐं ॿोॾि जे करे तबाही आई आहे जंहिंजे करे लखे माण्हू परेशान थिया आहिनि, लखे माण्हू बेघर थिया आहिनि। उन्हनि जी जेको ख़िदमत लाइ उन्हनि जी मदद जे लाइ समूरे मुल्क में जेको अल खिदमत फाउंडेशन जेको कमु करे रही आहे उन ई हवाले सां हाणे बुलाखान में इन्हनि जी कैंप क़ाइमु कई आहे। इन्हनि जो चवणु आहे त असां हिते जेको राशन या जेके बि माण्हू इमदाद ॾींदा उहा जमा करे जेके मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि ताईं पहुचाईंदासीं। जी।